ड्रामो जॾहिं ख़तमु थींदो आहे त ड्रामे जो राइटर ऐं डायरेक्टर उन ते कमेंट्स वठंदो आहे। वॾे खां वॾा जज जेके आहिनि उहे तव्हां वेठा आहियो, असीं कमेंट्स कंदासीं, जज तव्हां आहियो। ड्रामो सुठो हो या ख़राबु तव्हांजे ताड़नि मां ख़बर पइजी वेंदी। नज़र तव्हांखे अबू बकर खे सॼी टीम खे मुबारकूं। सभु जज जेके साहबान आहिनि उहे तव्हांजे कम जी तारीफ़ कनि पिया पंहिंजे ॿिनि हथनि खे मिलाए। हाणे नंढड़ी गुज़ारिश ई आहे त के प्रेस क्लब वारनि खे वरी ख़ासि मुबारकूं त असां वटि प्रोग्राम जेके थियनि था उहे तक़रीबन मैसेज लेस थींदा आहिनि, पैगाम न हूंदो आहे। हीउ पैगाम वारो प्रोग्राम तव्हां कयो आहे। हीउ पहिरियों प्रोग्राम आहे जेको तव्हांजो नज़र मुंहिंजो कंदो रहंदो आहे। तव्हांखे सभिनी खे यादि करी हूंदी त गुज़िरियल साल नज़र हूंदी धारी आबाद करे ड्रामो कयो। हीअ नज़र जी क्वालिटी आहे। नज़र पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं पंहिंजी हिन धरती जे मिटीअ सां जुड़ियल आहे। उनजो लिखियलु लफ़्ज़, उनजी अदायगी, उनजो डायलॉग, उनजो जेको स्क्रिप्ट आहे उहो धरतीअ जो स्क्रिप्ट आहे। जॾहिं हू ड्रामो पेश करे थो त रुगो ड्रामो कोन थो हले, को डायलॉग कोन थो हले, उन सां गॾु असां सभई माण्हुनि जूं दिलियूं धड़कनि थियूं। इहा नज़र जी वॾी क्वालिटी आहे। हाणे अॼु जो जेको ड्रामो थियो उन ड्रामे में ॿ चारि सीन ॾाढा ज़बरदस्त ऐं कमाल जा। पहिरीं जेका एंट्री जीअं रफ़ीक चयो, एंट्री त कंहिं बि शइ जी थी न उभरंदे सुवाह न कई त लहंदे कहिड़ो कंदो, उभरंदे सुवाह थी वियो, असां खां रड़ निकिरी वई त वाह वाह, एंट्री ज़बरदस्त थी वई। इहा डायरेक्टर जो कमाल। गॾो गॾु सहाफ़ी जो कैरेक्टर, अॼुकल्ह सहाफ़ी असांजो जानमाज़ महर, असांजो दोस्त उहो शहीद थी वियो आहे। असांजो ॿियो जेको सहाफ़ी था नसरुल्ला गडानी साहब, उहो शहीद थी वियो आहे। ऐं सिंध जे अंदरि केतिरा ई सहाफ़ी, पर पाकिस्तान ये तमामु अहम ॻाल्हि तव्हां सां कयां थो। इंटरनेशनली पाकिस्तान दुनिया में सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक तरीन मुल्कनि में पहिरियों नंबर मुल्क आहे। हाणे कल्ह तव्हां ॾिठो ई जेको इस्लामाबाद वारो मामिलो थियो, हुन में हिकिड़े सहाफ़ी खे गिरफ़्तार कयूं, IC जो केस लॻाए छॾियो। हिन चयो कोर्ट में चई न मां ज़िंदगी मुंहिंजी टेस्ट कयो, मां कॾहिं सिगरेट कोन पीतो आहे। IC जो केस अॼु हुन खे नेठि ज़मान ते वसीउल्ला जान शायदि हुनजो नालो हो। त इन सॼी सूरत हाल में जेको नज़र जे कैरेक्टर खयो सहाफ़ीअ जो, ऐं उहो सहाफ़ी आऊं तव्हांखे ॿुधायां किथे आहे शाम, ही उहो सहाफ़ी आहे। सहाफ़ियुनि सां इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, सहाफ़ियुनि ते असीं ॻाल्हाईंदा पियूं, असीं सियासी कारकुन आहियूं। असांजा माण्हू मुहबत बि तमामु घणी कंदा आहिनि, नोट बि घोरीनि था, गारियूं जाम ॾींदा आहिनि, नफ़रत बि जाम कंदा आहिनि। सियासी कारकुन आहियूं, सभिनी खे पसंदि न हूंदासीं। पर मूंखे जेकॾहिं ॿ चारि सहाफ़ी हिन इलाइक़े में जेके फज़ीलत वारा, बाअख़लाक़, बाकिरदार, कैबिन सां जेको ज़ेडी के हले थो, उन तां महीने ते भतो न वठंदड़, कचे शराब जो भतो न खाईंदड़, गुटके जो भतो न खाईंदड़, चकुले जे रंधियुनि खां पैसा न वठण, जेकॾहिं ॿ चारि सहाफ़ी उन्हनि में हिकिड़ो ई बि हीउ छा कंदो आहे ख़बर अथव? हिन सां मुंहिंजी एॾी मुहबत आहे, ही उहो पोरित आहे जो सुबुह सर्दी हुजे या गर्मी हुजे चिकची हलाए पंहिंजे बचनि जो गुज़रान करे थो। हिन पंहिंजे कलम खे विकिरो न कयो आहे, तंहिं करे हिन जे हर डायलॉग में ही पाण मौजूदु हो। मूंखे ख़बर न आहे त नज़र हिन खे साम्हूं रखी ही कैरेक्टर ठाहियो, पर सच इहो आहे त हीउ इन कैरेक्टर जो माण्हू अथव। गुज़िरियल दफ़े जॾहिं एवार्डनि जी विरासत थी पई त नज़र मूं सां राब्तो कयो ऐं मूं सां सलाह कईसीं कहिड़नि कहिड़नि सहाफ़ियुनि खे एवार्ड, नाला सभिनि जा ॿुधाई, मुंहिंजो सभु भला हिकिड़ो रहिजी वियो आहे जंहिंजो नालो बि शान ऐं उनजो कम बि शान वारो आहे। त हीउ उहो कैरेक्टर हो जंहिं सच त हिन पंहिंजे जेको बि हिन जो सहाफ़ती सफ़र आहे, उन सहाफ़ती सफ़र में हिन जे घटि में घटि हिन कमीस जे फलांद ते को कमी न पियो दाग़ लॻल कोन्हे। अहिड़ा सहाफ़ी असांखे खपनि, अहिड़ा सहाफ़ी जेके किथां बि रुपयो फड़वत ऐं भते जो न वठनि, उहे ई समाज खे तब्दील कंदा। कैरेक्टर जेको वॾेरो थियो सिंध में वॾेरा अहिड़ा ई अथव। भाऊ पांधी
ये जो राजा हो न कसम सां हिन को वॾेरे खे ॾिसी आयो आहे या इर्द गिर्द को ॾिठो त अहिड़ो ई रह सघे इन करे चेहरे जो जेको तासुर आहे लफ़्ज़ जी अदायगी ऐं हथनि जो जेको स्टाइल हो बॉडी लैंग्वेज जेके पाण चवंदा आहिनि उहा कमाल थी ऐं को नौजवान नवां जेके आया ख़ुशूसन हे हमरा जो राजा तव्हां दोस्तनि खे ऐं मां पहिरीं हुनखे सुञातो कोन पहिरें दफ़ा मां दाढ़ी ॾिठी त मां साफ़ कारी कलर बि सुठो करे आयो ज़बरदस्त ज़िंदाबाद हे नौजवान भाननि खां आयो आहे ऐं हुन जे नाले इहो चई सघां थो त जेकॾहिं हीअ नज़र हूंदी जे शफ़क़त में रहियो त हीअ सुभाणे जे सिंध जो वॾो आर्टिस्ट थी वियो कमाल जी ॻाल्हि आहे कमाल जो आवाज़ आहे ऐं तव्हांजा तासरात ॾाढा ज़बरदस्त फर्स्ट क्लास हे उस्ताद यूनुस जो पुटु आहे हिनखे त हिन ते हिकिड़ो तबसरो कयो हे पंहिंजो तारीफ़ पाण उस्ताद यूनुस आहे सिंध जो उस्ताद आहे त ज़बरदस्त ॾाढी कहिड़ा मरी साहब अचो मरी सोज़ अली हे नौजवान आहे हिनखे मल विढ़णु खपे बाड़ी बाड़ी ज़बरदस्त शेफर में फर्स्ट क्लास अथसि ऐं अदाकारी सुठी कई ज़बरदस्त ईअं न ताड़ी त वॼी वञे भला हिन जे लाइ हे साईं साईं हीउ कमदार थियणु खपे हिन जो आवाज़ स्टाइल जेको आहे न ॾाढो फिट थिए आहे ऐं नज़र हिन ड्रामे में हिकिड़ो कैरेक्टर तव्हां हर दफ़े हिकिड़ो मज़ा विझंदा कयो असगर हो पर असगर सीरियस ॾाढो आहे पर हिते कहिड़ो कामरेड हुजे मारी तो भेड़ी कमदार थिए कमदार माना भड़वत सो पाण थींदी कान पाण कामरेड आहियूं न सही ॻाल्हि तो बहरहाल शाबस तव्हांखे हिमत कयव ऐं अनवर ॿिया सभई दोस्तो रहियो त कोन प्यारवी जो त ज़िक्र थी वियो आहे सम्झा त सभु पीरल जो थी वियो हुनजो थी वियो ऐं तव्हांजी जेका आर्टिस्ट हुई उहा नई आर्टिस्ट असां पहिरीं दफ़ा ॾिठी आहे हाणे पहिरीं ॻाल्हि त नज़र जेको फोकस कयो आहे उहो पाणी ते कयो आहे अलाह ईअं मथे जो किताब सेल ख़त्म थी वियो ॿी माइक न दे छो भला आहे ही खुलियल नी हिननि मां खोलिजी खां हा है ना हाणे ॻाल्हाए ॾिसो नारायण शाह चयो हो अलाह ईअं मथे जो किताब में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली तो सिंध जो क़दुरु कयो सिंधी ॿोली जो क़दुरु कयो सिंध जे हथनि मां वेही हली त पाण फना थी वेंदासीं न मोहबतूं रहंदियूं न महबूब रहंदा न आशिक़ रहंदा न ॻाढ़ा गिल रहंदा न ई वरी ख़ूबसूरत चप रहंदा न गुफ़्तगू रहंदी न शाइरी रहंदी न ग़ज़ल रहंदो न गीत हूंदो न नज़म हूंदो न उॾामंदड़ पोपट हूंदा न ई कोयल जूं कूकूं हूंदियूं न आसमान मां किरंदड़ के बूंदूं हूंदियूं न चमकंदड़ सितारा हूंदा न चंड हूंदा न तारा हूंदा सिंध हूंदी त इहे सभु कुझु हूंदा इन करे सिंध जो क़दुरु कयो हीउ पाणी जो मसइलो तमामु वॾो मसइलो आहे इन ते संजीदा थियो सुभाणे जेका रैली निकिरे थी उन में बि साईं रफ़ीक ऐलान कयो आहे त पाण सभु गॾु हूंदासीं इन रैलीअ में इहे ई तंद ऐं तवार हूंदी उस्ताद बुखारी चयो त चयाऊं त सिंध ऐं सिंध जी तस्बीह छो थो सेनी चयुमि आख़िरी वक़्तु आहे इबादत जी ज़रूरत आहे नज़र हुजा तव्हांजी टीम खे मुबारक